सांगड़ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी कैंपस सांगड़ में मकामी समाजी तंज़ीम पारां नौजवाननि जे आलमी दिहाड़ी के हवाले से नौजवाननि के जदीद इल्म के हसूल और तहकीक ऐं तजुर्बनि ॾांहुं राग़िब करण लाइ हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार के ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी के सरबराह साबर हुसैन मेहर चयो त असांजे मुल्क की खुशकिस्मती है त असांजी आबादी जो 63% नौजवाननि ते मुश्तमिल है, जिन वटि सघ ज़हानत और तारीख़ खे तब्दील करण की सलाहियत है। जेकॾहिं उन्हनि खे दरसगाहुनि में जदीद इल्म सां रोशनास करायो वञे त ही नौजवान मुल्क की तक़दीर बदलाए सघनि था। सेमिनार के ख़िताब कंदे सोशल ऑर्गेनाइजेशन रिसर्च एंड डेवलपमेंट फाउंडेशन RDF सांगड़ के ज़िले मैनेजर नवीद ख़याल चयो त असांजो इदारो नौजवाननि के तहकीक ऐं तजुर्बनि ॾांहुं राग़िब करण लाइ कमु करे रहियो आहे। जदीद टेक्नोलॉजी के असराइत इस्तेमाल से ही तरक्की मुमकिन है। नौजवान ही उनके इस्तेमाल करे मुल्क की तक़दीर बदले सघनि था। ख़ास करे असांजी नियाणियुनि खे दुनिया से मुक़ाबलो करण लाइ मैदान में अचणो पवंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।